ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी वफ़द सां गॾु तारीख़ी चौकुंडी क़ब्रिस्तान जो दौरो कयो आहे। सकाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम ऐं वफ़द जे ॿियनि मेंबरनि जो इस्तक़बाल कयो। अमरीकी वफ़द चौकुंडी में तारीख़ी मक़बरनि जो बि मुआइनो कयो आहे। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम खे चौकुंडी क़ब्रिस्तान जी क़दीम तारीख़ी हैसियत बाबति आगाह कयो। तारीख़ी चौकुंडी क़ब्रिस्तान जो दौरो मुतासिर कंदड़ आहे। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जो इहो चवणु आहे चौकुंडी क़ब्रिस्तान फ़नी ऐं मुजस्समे साज़ीअ जो हिकु शाहकार नमूनो आहे। पाकिस्तान ऐं अमरीका जा मज़बूत ऐं पुराणा लाॻापा आहिनि। ॿिन्ही मुल्कनि विच में सियाहती लाॻापनि खे वधीक मज़बूत करण जी ज़रूरत आहे। अमरीकी सियाहनि लाइ वीज़ा हासिल करण लाइ वधीक आसानियूं पैदा कंदासीं। डोनाल्ड ब्लूम जो इहो चवणु आहे सियाहनि खे समूरियूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ क़दम खणी रहिया आहियूं। सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जो अहिड़ो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जी वफ़द सां गॾु तारीख़ी चौकुंडी क़ब्रिस्तान जो दौरो कयो आहे। सकाफ़त ऐं सियाहत वारे सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम ऐं वफ़द जे ॿियनि मेंबरनि जो इस्तक़बाल कयो। अमरीकी वफ़द चौकुंडे में तारीख़ी मक़बरनि जो मुआइनो कयो। सूबाई वज़ीर सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम खे चौकुंडी क़ब्रिस्तान जे क़दीम तारीख़ी हैसियत बाबति आगाह कयो आहे। तारीख़ी चौकुंडी क़ब्रिस्तान जो दौरो मुतासिर कंदड़ आहे। अमरीकी सफ़ीर डोनाल्ड ब्लूम जो इहो चवणु हुयो।